जे दुहे में एक नई तब्दीली नज़र अची रही है। मर्द सिगरेट खां परे थी रहा है और औरतन जो एक वधंदड़ अंग सिगरेट ॾांहुं वधी रहियो आहे। एक तरफ़ तंबाकू खिलाफ़ पॉलिसियूं, टैक्स ऐं सेहत बाबति चिताव, ॿिए तरफ़ औरतन में सिगरेट वापराइण जो वधंदड़ लाड़ो। आख़िर इहा तब्दीली छो अची रही आहे ऐं उन जे पुठियां कहिड़ा सबब थी सघनि था? छा तमाकू छिकण जी पुराणी तस्वीर हाणे तब्दील थी रही आहे? गैलप पाकिस्तान डिजिटल एनालिटिक्स ग्लोबल टोबैको सर्वे पारां पाकिस्तान में 2014 खां 2024 ताईं कयल 10 वरियनि जी सर्वे रिपोर्ट ज़ाहिर कई आहे, जेका पाकिस्तान में तंबाकू वापराइण जे बदिलजंदड़ तस्वीर साम्हूं आणे थी। गुज़िरियल 10 सालनि दौरान पाकिस्तान में मर्दनि जे सिगरेट वापराइण में घटिताई ऐं औरतनि जे सिगरेट छिकण जी शरह में वाध थी आहे। 2014 में औरतनि में सिगरेट वापराइण जी शरह 2.1% हुई। 2024 ताईं उहा शरह वधी 3.3% थी वई। ज़ाहिरी तौर ते फ़र्क़ रुगो 1.2% जो आहे, पर लाॻापियल तब्दीली ॾिसिजे त औरतनि में सिगरेट वापराइण जो लाड़ो लॻभॻि 57% वधियो आहे। औरतनि में सिगरेट वापराइण जी शरह अञा बि मर्दनि जी भेट में तमामु घटि आहे, पर असल अहम ॻाल्हि इहा आहे त मुल्क में मजमूई सिगरेट वापराइण घटिजी रहियो आहे, तॾहिं औरतनि जो लाड़ो वधी रहियो आहे। यानी क़ौमी सरासरी अंगनि अखरनि जे हेठां हिकु अहिड़ो ग्रुप मौजूदु आहे जंहिंजो गिराफ़ उबतड़ तरफ़ वञी रहियो आहे। 2014 में मर्दनि में सिगरेट छिकण जी शरह 22.2% हुई। 2024 में उहा घटिजी 15.8% थी वई। यानी मर्दनि में सिगरेट वापराइण जी शरह में लॻभॻि 28.6% घटिताई आई। हिक पासे मर्दनि में 28.6% घटिताई आई त ॿिए पासे औरतनि में 57% वाध थी आहे। हिते ई गेट्स जा अंग अखर हिकु अहम सवाल उथारनि था त तंबाकू नोशी जे ईंदड़ चैलेंज खे छा हाणे नए अंदाज़ सां ॾिसण जी ज़रूरत आहे? क़ौमी सतह ते ॾिसिजे त सूरत हाल कुझु बहितर ज़रूर थी आहे। 15 साल ऐं उन खां वॾी उमिरि जे माण्हुनि में मजमूई तमाकू जो इस्तेमालु 2014 जे 19.1% मां घटिजी 2024 में 16.1% थी, यानी 15.5% घटिताई आई। जॾहिं त मजमूई तौर सिगरेट वापराइण जी शरह बि 12.4% मां घटिजी 9.8% थी वई। ही तब्दीली पॉलिसी साज़न लाइ इन ॻाल्हि जो इशारो आहे त मुस्तक़बिल जे तमाकू कंट्रोल हिकमत अमली में औरतनि जे वधंदड़ लाड़े खे बि ख़ासि तौर सम्झणो पवंदो। गेट्स मूजिबि पाकिस्तान में 7.3% बालिग़ बि तमाकू इस्तेमालु कनि था, यानी लॻभॻि 1 करोड़ 2 लख माण्हू, जॾहिं त 2.6% बालिग़ हुके या शीशे ज़रिए तमाकू वापराइनि था, यानी लॻभॻि 36 लख माण्हू। मसइलो सिर्फ़ सिगरेट वापराईंदड़नि ताईं महदूद न आहे। सर्वे रिपोर्ट मूजिबि अटकल 4 करोड़ बालिग़ पंहिंजनि घरनि अंदरि तंबाकू जे धुएं खां मुतासिर थिया। अहिड़ी तरह रेस्टोरेंट्स में 55%, अवामी ट्रांसपोर्ट में 45.4% ऐं कम जे बंदि जॻहनि में 35.9% बालिग़ तमाकू जे धुएं खां मुतासिर थिया। तमाकू जे नुक़सान बाबति आगाही जो अंग बि वॾो आहे। 88.6% बालिग़नि जो ख़्यालु आहे त सिगरेट वापराइण संगीन बीमारियुनि जो सबबु बणिजे थी। 58.3% उनखे फालिज, दिलि जे दौरे ऐं फेफड़नि जे कैंसर सां ॻंढनि था। पर जेकॾहिं सिगरेट छॾण जी ॻाल्हि अचे थी त 39% सिगरेट वापराईंदड़ माण्हू तंबाकू जो इस्तेमालु बाबति सोचे रहिया आहिनि या इरादो रखनि था। जॾहिं त गुज़िरियल 12 महीननि दौरान सिगरेट छॾण जी कोशिश कंदड़नि जी शरह रुगो 24.1% आहे। सिहत जी सहूलियत फराहम कंदड़नि वटि वेंदड़ सिगरेट वापराईंदड़नि मां 39.9% खे सिगरेट छॾण जी सलाह ॾिनी वई। पर सवाल इहो आहे त औरतूं सिगरेट ॾांहुं छो वधी रहियूं आहिनि? पाकिस्तान में थियल मुख़्तलिफ़ मुताले जा जवाब दिलचस्प आहिनि। कंहिं लाइ इहो तफ़रीह आहे, कंहिं लाइ समाजी माहौल, कंहिं लाइ ज़हनी दबाव मां निकिरण जो रस्तो, कंहिं लाइ ख़ानदान या समाजी रवाज। पर हिकु भेरो आदत पइजी वञे त निकोटीन डिपेंडेंस छॾण खे वधीक ॾुखियो बणाए थी। हाणे असल सवाल इहो आहे, छा ईंदड़ तंबाकू कंट्रोल पॉलिसी रुगो सिगरेट महांगो कंदी या वापराइण खे वाक़ई घटाइण सां गॾु औरतनि में वधंदड़ लाड़े खे बि रोके सघंदी?